करमपुर भरिसां 2 हफ़्ता अॻु हथियारबंदनि हथां क़तल थियल पीउ ऐं पुट जा कातिल गिरफ़्तार न थी सघिया। वारसनि पारां इंडस हाईवे चीज़लाबाद लाड़ो वटि रोड ते टायरनि खे बाहियूं ॾेई रोड बंदि करे छॾियो। 11 ॾींहं अॻु फुर मज़ाहिमत दौरान मक्सी लिंक रोड भाॻियो लाड़ो वटि हथियारबंदनि नूरसन चोलियाणी ऐं संदसि पुट नाइब चोलियाणी खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो हो। जंहिंजे क़तल जो केस बगलाणी बिरादरी जे 12 माण्हुनि मथां दाख़िल कयो वियो हो। केस में घुर्बल जवाबदार गिरफ़्तार न करण सबबि मक़तूल जे वारसनि इंडस हाईवे बंदि करे एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी रोड बंदि करे छॾियो। धरणे सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई। गाॾियुनि जूं सवें क़तारूं लॻी वियूं। वारसनि जो वधीक चवण हो त करमपुर पुलिस 2 हफ़्ता गुज़री वञण बावजूदि हिकु बि जवाबदार गिरफ़्तार न करे सघी आहे। जेसिताईं कातिल गिरफ़्तार न थींदा तेसिताईं एहतिजाज जारी रहंदो। ॿिए तरफ़ रोड 4 कलाक बंदि हुअण सबबि पुलिस मुज़ाहिरीन सां कामयाब ॻाल्हियूं करे रोड खोलाए ट्रैफ़िक जी रवानी खे बहाल कयो आहे।